अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुम दरजातुन इंदल्लाहि वल्लाहु बसीरुम बिमा यामलून रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर व बिका नस्तईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। ग़ज़वा उहद जो वाक़ियो जारी आहे। इन खां पहिरीं हिकिड़ी आयत नंबर 144 हिन सूर मुबारका जी उन जे बारे में हिकिड़ी हदीस मूंखां ॿुधाइण रहिजी वई। जॾहिं अफ़वाह हली वई त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे विया आहिनि ऐं मुसलमाननि मैदान छॾे ॾिनो, त उन ते ई हिकिड़ी हदीस आहे त जॾहिं असल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी वई त उन मौक़े ते हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हो तलवार सिधी करे बीह रहियो त अगरि कंहिं बि चयो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे वियो आहे त मां उनजी मुंडी उॾाए छॾींदुसि। एतिरे में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हो आया ऐं उहे अमा आयशा जे घर में दाख़िल थी विया। छो जो अमा आयशा हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हो जी धीउ आहे त हज़रत अबू बकर खे बिल्कुलु इजाज़त हुई घर वञण जी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अंदरि विया आहिनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेशानी मुबारक खे चुमी ॾेई पोइ ॿाहिरि आया। पोइ इहा ई आयत तिलावत फरमाई अथऊं, आयत नंबर 144। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हो इहो बि फरमायो, अगरि तव्हां मां को इंसान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूजा कंदो हुयो ऐं इबादत कंदो हो अगरि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, त उहो ॿुधी छॾे त अॼु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वफ़ात अची वई आहे। इबादत सिर्फ़ु उन जी थींदी जंहिंखे कॾहिं बि मौत न ईंदो। उहा वाहिद हस्ती आहे सिर्फ़ु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी। अलाह वटि उन्हनि माण्हुनि जा धार धार दर्जा आहिनि ऐं जेकी कुझु हू कनि था अलाह जी उन ते ख़ूब नज़र आहे। बेशक मोमिननि ते अलाह वॾो अहसान कयो जॾहिं संदन मंझां ई हिकु रसूल मोकिलियईं जेको खेनि अलाह जो आयतूं पढ़ी ॿुधाए थो ऐं खेनि पाक करे थो ऐं खेनि किताब यानी क़ुरान ऐं हिकमत यानी सुन्नत सेखारे थो। हालांकि उन खां अॻु उहे माण्हू यकीननि पधरीअ गुमराही में पियल हुआ। अहले मक्का वॾी गुमराही में हुआ। हू सिर्फ़ु पंहिंजे मन घड़त अक़ीदनि में मुब्तला हुआ। छो त ज़मीन ते हमेशह अलाह जो दीन रहियो आहे। हमेशह अलाह ताला पंहिंजो नबी ऐं रसूल मोकिलियो ई मोकिलियो आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरीं जेको आख़िरी दीन हुयो उहो हुयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो। सभिनी ते लाज़िम हुयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ईमान आणी, लेकिन अहले मक्का उन खां पोइ गाफ़िल हुआ। हू पंहिंजी गुमराही में हुआ। अलाह फरमाए थो, मूं तव्हां ते वॾो अहसान कयो जो मूं तव्हां मंझां हिकु रसूल कढियो जेको तव्हांखे मुंहिंजो क़ुर पढ़ी ॿुधाए थो, तव्हांखे हिकमत सेखारे थो, तव्हांखे दोज़ख खां बचाइण जूं ख़बरूं ॿुधाए पियो, तव्हांखे तव्हांजी चेलुनि मां पकिड़े पकिड़े तव्हांखे जहन्नुम खां कढे पियो। जॾहिं उहद में अव्हांखे मुसीबत पहुती जेतोणीकि अव्हां बदर में पंहिंजे दुश्मननि खे उन खां बेशक ॿीणो नुक़सानु पहुचायो हो, त बि चओ था त उहा मुसीबत किथां आई? पहिरीं तव्हां हुननि खे शिकस्त ॾिनी, तव्हां मूं अलाह जे हुकुम सां अलाह जी मदद सां तव्हां हुननि खे नुक़सानु पहुचायो। हाणे जॾहिं तव्हांखे नुक़सानु पहुतो आहे, जॾहिं तव्हांखे मुसीबत आई आहे, तव्हां पुछो था त असांखे किथां आई? इहा तव्हांखे तॾहिं आई जॾहिं तव्हां मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम में इख़्तिलाफ़ कयो। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त इहा मुसीबत तव्हांखे पंहिंजो पाण वटां पहुती आहे। बेशक अलाह हर शइ ते पूरे तरह क़ादिर आहे। इहा तव्हांखे इबरत तौरु अलाह ताला इहा हिकिड़ी हल्की शिकस्त ॾिनी आहे त जीअं तव्हां होश खां कमु वठो। जमायती निज़ाम तव्हां ठाहियो, तव्हां में हिकिड़ो लश्कर जो निज़ाम हुजे, ईअं न त नंढी नंढी ॻाल्हि ते तव्हां पाण में इख़्तिलाफ़ करियो। छो जो न तव्हांजे अॻियां वॾी मंज़िल पई आहे, तव्हांखे रोम सां टकराइणो आहे, अॻियां तव्हांखे वॾियुनि वॾियुनि मज़बूत लश्करनि सां विढ़णो आहे। जॾहिं तव्हां में निज़ाम कोन हूंदो त तव्हां शिकस्त खाई वेही रहंदा। इहा तव्हांजे लाइ हिकिड़ी तरबियत आहे। ऐं जेको नुक़सानु ॿिन्ही धुरियुनि जे आम्हूं साम्हूं थियण वारे यानी उहद वारे ॾींहुं अव्हांखे पहुतो, उहो अलाह जे हुकुम सां हो ऐं इन्हीअ लाइ बि त हू मोमिननि खे ॼाणे वठे। इहा शिकस्त बि अलाह जे तरफ़ां खां आई आहे। इहा बि तव्हांजे लाइ बहितरी आहे, इहा तव्हांजे हक़ में आहे। अलाह बहितर ॼाणे थो, तव्हां नथा ॼाणो। अलाह वॾो हकीम ख़बीर आहे, सभु कुझु ॼाणे थो। ऐं अलाह फरमाए थो त मां हक़ीक़ी मोमिननि खे बि ॼाणे वठां। मोमिन हर मुसीबत में सब्र कंदो। ऐं उन्हनि खे बि ॾिसी छॾे जिन मुनाफ़िक़त कई ऐं चयो वियो त अचो ऐं अलाह जी राह में विढ़ो या हमले खे रोकियो, त चवण लॻा जेकॾहिं असांखे जंग थियण जो पको इल्मु हुजे हा त अव्हां सां ज़रूरु शामिल थियो हा। जॾहिं मुनाफ़िक़नि जो सरदार अब्दुल्लाह इब्न उबई रस्ते मां पंहिंजो 300 जो लश्कर वठी वापसि थी रहियो हो, त उन्हनि खे मुसलमाननि चयो त तव्हां वञी छो रहिया आहियो? काॾे पिया वञो तव्हां विच जंग जे सफ़र मां? तव्हांजे वञण सां ॿियनि जा बि क़दम लड़खड़ाए सघनि था। गॾु थियो असां सां, हमिलो करणो आहे, दिफ़ा करणो आहे मदीने जो। हू असां ते हमिलो करण वारा आहिनि, असांखे दिफ़ाई जंग विढ़णी आहे। एतिरे में हू चवण लॻा, हिकु तव्हांजी जंग थोरी आहे, हीअ तव्हांजी नूरा कुश्ती आहे। हिन पासे तव्हां मुसलमान, हुन पासे मुशरिक। ऐं मुसलमान बि तव्हां में जेके थिया आहिनि पहिरीं उन्हनि जा ई त हुया।
उन्हनि जा ई माण्हू त तव्हां वटि अची विया आहिनि, ॿई तव्हां में मिलियल हो, का तव्हांजी जंग आहे ई कोन, तव्हांजी नूरा कुश्ती आहे, पाण में नानी कुरड़ी ठाहे वेठा आहियो तव्हां। अगरि वाकई में का जंग थिए हा त असां तव्हांजो वाकई में साथ ॾियूं हा। असल उन ते पलीत रहिया आहिनि, मौत खां टिजनि पिया। उन ॾींहुं हू ईमान जे मुक़ाबले में कुफर जे वधीक क़रीब थी चुका हुआ, ऐं जेकी कुझु वातनि सां चयाऊं थे सो संदनि दिलनि में न हो, ऐं जेकी कुझु लिकाइनि था सो अलाह ख़ूब ॼाणंदड़ आहे। हू पंहिंजे ज़बानुनि सां जेको चई रहिया आहिनि हू कूड़ पिया चवनि। हुननि जी दिलनि में इन जे बरअक्स कमु आहे, उबतड़ वारो कमु आहे। मुनाफ़िक हमेशह खां कूड़ो रहियो आहे, बदबख़्त रहियो आहे। ही उहे माण्हू आहिनि जेके पाण त पोइ ते वेठा रहिया ऐं पंहिंजे भाइरनि लाइ चवण लॻा त जेकॾहिं हू असांजी ॻाल्हि मञीनि हा त ईअं न मारिया वञनि हा, असां सां गॾु मोटी पवनि हा। जॾहिं असां 300 जो लश्कर वठी मोटिया आहियूं, हू बि असां सां मोटनि हा त ही जंग में ईअं मरिया न वञनि हा, यानी शहीद न कया वञनि हा। असांजी हुन ॻाल्हि ई कोन मञी। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त जेकॾहिं सचा आहियो त पाण तव्हां मौत खे त टारे ॾेखारिजो। जॾहिं तव्हां वटि मौत जो टाइम अची वञे ऐं तव्हां वटि मुंहिंजो मौत जो फ़रिश्तो नाज़िल थी वञे ऐं तव्हां सचा आहियो पंहिंजे कौल में, मौत खे टारे ॾेखारिजो। तव्हां त हिते पंहिंजी बुज़दिली वारी मौत मरिया आहियो, हो जेके मुंहिंजे नबी जा साहबा हुते शहीद थी विया आहिनि, उन्हनि जे लाइ मूं जेको जन्नत में रुतबो रखियो आहे उन खां तव्हां नावाक़ुफ़ आहियो। तव्हांखे हुनजी ॼाण ई कोन्हे, तव्हांखे इल्मु ई न आहे त हुननि जे लाइ केॾियूं वॾियूं नेमतूं मूं तयारु करे रखियूं आहिनि। हू शहीद थींदे ई उन नेमतुनि में दाख़िल कया वञनि था, हू उन्हनि नेमतुनि जा मालिक कया वञनि था। ऐं जेके अलाह जी राह में शहीद थिया आहिनि उन्हनि खे मोल न सम्झो, बल्कि उहे ज़िंदा आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजे रब वटि रिज़्क़ मिली रहियो आहे। तव्हां सम्झो था त हू मरी विया आहिनि, पर हक़ीक़त में हू शहीद थी चुका आहिनि। ही सिर्फ़ु हिन दुनिया मां पंहिंजूं अखियूं बंदि करे चुका, हुन हक़ीक़ी दुनिया में हुननि जूं अखियूं खुलियूं आहिनि, नेमतुनि वारे बाग़नि में खुलियूं आहिनि। जेकी नेमतूं अलाह उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां अता कयूं आहिनि उन ते ॾाढो ख़ुशि थी रहिया आहिनि। ऐं जेकी पुठिते रहिजी विया आहिनि ऐं शहीद थी उन्हनि सां न गॾिया आहिनि, तिन लाइ बिशारत मोकिलींदड़ आहिनि त उन्हनि ते को बि ख़ौफ़ ऐं ख़तरो न हूंदो ऐं न ई उहे ग़मगीन थींदा। पाण शहीद थी चुका आहिनि, पंहिंजे जेकी शहीद न थिया आहिनि उन्हनि जे लाइ बि ख़ुशि थी रहिया आहिनि। तन क़रीब इहे बि असां सां गॾु थियण वारा आहिनि। जेके असांखे नेमतूं मिलियूं आहिनि त उन्हनि खे बि मिलंदियूं। जीअं सूरह यासीन में अची वेंदो त हिकिड़ो नेक माण्हू जॾहिं उन्हनि खे शहीद कयो वियो त उते फौरन चए थो त काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पइजी वञे त अलाह ताला मूं ते कहिड़ी वॾी नेमत कई आहे, वॾी मूं ते रहमत कई आहे। शहादत जो कहिड़ो रुतबो आहे। अलाह असांखे बि शहादत जो रुतबो सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे बि इन्हनि कुफ़ार जे ख़िलाफ़, यहूदो नसारा जे ख़िलाफ़ गॾु थी विढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अलाह जी नेमत ऐं फज़ल ते ख़ुशि थी रहिया आहिनि ऐं बेशक अलाह मोमिननि जे अजर खे कॾहिं बि ज़ाया करण वारो न आहे। हे 2-3 आयतूं सिर्फ़ु इन जी शहादत जे बारे में अचनि थियूं त केॾो ख़ुशि थी रहिया आहिनि। हिकिड़ी आयत हुजे त उन मां बि उन जो वज़न मालूम थिए थो। 2-3 आयतूं पियूं अचनि, अलाह फरमाए थो तव्हां बि इन जी तयारी पकड़ियो। अलाह असांखे बि इन जी रीस पियो ॾियाराए, जोश पियो ॾियाराए, जज़्बो पियो ॾियाराए। जिन ज़ख़्म सहण खां पोइ भला ऐं रसूल जे सॾ ते लबैक चयो ऐं जिन नेकी कई ऐं तक़वा इख़्तियार कयाऊं, तिन लाइ संदन रब वटि वॾो अजुर आहे। ऐं उन्हनि खे जॾहिं माण्हुनि चयो त तव्हांजे ख़िलाफ़ काफ़रनि जी वॾी फ़ौज गॾु थी आहे, उनखां डिॼो त ही ॿुधी संदन ईमान अञा बि वधी वियो ऐं चवण लॻा त असां लाइ अलाह काफ़ी आहे ऐं उहो ई बहितरीन कारसाज़ आहे। ग़ज़वे उहद खां पोइ जॾहिं मुसलमाननि खे शिकस्त थी आहे ऐं काफ़िर कामयाब थी विया आहिनि, पहिरीं त अलाह फरमाए मूं उन्हनि जी दिलि में रौब विधो, तंहिंजे करे ई हू वधीक क़दम खणण खां पहिरीं मैदान छॾे निकिरी हलिया विया। पर रस्ते में वञी हुननि खे ॻाल्हि इहा ज़हन में आई, हज़रत अबू सुफ़ियान रज़ी अल्लाह ताला अन्हो खे, जेको मुशरिकीन जो सरदार हो, त ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हो सही चई रहियो हुयो त मुसलमाननि खे हाणे ख़तमु ई करणु घुरिजे। हुन इहो इरादो करे वापसि मोटियो ई हुयो त रस्ते में हिकिड़ो वापारी जेको तिजारत कंदड़ हुयो, उनखे ॾिसी हज़रत अबू सुफ़ियान रज़ी ताला अन्हो चयो त तव्हां वञो ऐं मुसलमाननि खे चओ त काफ़िरनि वॾो लश्कर तयारु कयो आहे, यानी हू वापसि अची रहिया आहिनि तव्हां सां विढ़ण जे लाइ। पर उनखां पहिरीं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि खे वापसि गॾु कयो आहे ऐं मुसलमाननि सां गॾु 8 मील मदीने खां ॿाहिरि बची चुका हुआ इन्हनि काफ़िरनि जो पीछो करण जे लाइ। भले ज़ख़्मी हुया मुसलमान, पर उन्हनि खे शहादत हासिल करण जो जेको जोश हो उहो अञा ख़तमु कोन थियो हो। इन हालत में बि मुसलमान उन्हनि काफ़िरनि सां विढ़ण जे लाइ निकिता हुआ। पर जॾहिं उन वापारी अची मुसलमाननि खे इहे चयो आहे त हुननि जो लश्कर तयारु थी चुको आहे, त अलाह फरमाए थो त इहो कौल ॿुधी ऐं मुसलमाननि चयो त असांजे लाइ अलाह ई काफ़ी आहे, चाहे हुननि जो लश्कर केॾो वॾो छो न हुजे, असां अलाह जे हुकुम सां हुननि खे शिकस्त ॾींदासीं। पर अलाह जी शान, उहे मुशरिकीन वापसि हलिया विया, यानी हू वरी विढ़ण जे लाइ मोटिया ई कोन्हनि।
पोइ अलाह जी वॾी नेमत सां ख़ुशि थी मोटी आया ऐं खेनि को बि नुक़सानु न पहुतो ऐं उन्हनि अलाह जी रज़ा जी ताबेदारी कई ऐं यकीनन अलाह वॾे फज़ल वारो आहे। इहो शैतान ई आहे जेको तव्हांखे पंहिंजे दोस्तनि खां डिॼारे थो, पोइ तव्हां उन्हनि खां न डिॼो ऐं जेकॾहिं सचा मोमिन आहियो त सिर्फ़ु मूं अलाह खां ई डिॼो। शैतान बदबख़्त तव्हांखे डिॼारे थो पंहिंजनि साथियुनि खां ऐं शैतान जा साथी केरु आहिनि? यहूदो नसारा, यहूदी, ईसाई ऐं मुशरिक। हींअर शैतान उन्हनि टिनी जो साथी आहे। इन्हनि टिनी खे गॾु करे वॾी हिकिड़ी कुवत ठाहे, बज़ाहिरी कुवत, पोइ तव्हां मुस्लमाननि खे डिॼारे थो त तव्हां मुस्लमान उन्हनि जी ग़ुलामी करे उन्हनि जी ॻाल्हि मञो, जे न त हू तव्हां ते चढ़ाई कंदा, तव्हां सां विढ़ंदा। इहा सॼी साज़िश इन बदबख़्त शैतान जी आहे। ऐं अफ़सोस सां अॼु जे जॾहिं टई गॾु आहिनि, शैतान जा साथी हिज़्ब शैतान असांखे ललकारे रहिया आहिनि ऐं बदनसीबी आहे असांजी जो असां वाक़ई में इन्हनि खां डिॼी वेठा आहियूं। उन जी वजह छा आहे? पोइ हदीस अर्ज़ु करे चुका आहियूं त दुनिया जी मोहबत ऐं मौत खां डिॼ। उहे असांखे ख़रीदे वेठा आहिनि मालो दौलत जे एवज़ ऐं असां बि उन्हनि जी ग़ुलामी में मसरूफ़ आहियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जॾहिं इहे अरब बकरियूं चारण वारा इमारतुनि जी बिल्डिंगुनि जे मुक़ाबले में हिक ॿिए खां वधीक वधी वञनि त क़यामत जो इंतज़ारु कजो। इहे बदबख़्त अरब आए ॾींहुं वॾे खां वॾी बिल्डिंग जे मुक़ाबले में लॻा पिया आहिनि। इहे बकरियूं चारण वारा हुआ। दुनिया जी मालो दौलत जी हिर्स इन्हनि खे दुनिया परस्त करे छॾियो आहे, उन्हनि खे बुज़दिल करे छॾियो आहे। त पोइ छा असां शैतान खां डिॼूं था, शैतान जे दोस्तनि खां डिॼूं था या अलाह खां डिॼूं था? हर को पंहिंजो मुहासिबो पाण करे। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेके माण्हू कुफर जी राह में ॾाढी डुक ड्रोड़ कनि था, उहे तोखे गमगीन न कनि। इहे जेके शैतान जा साथी आहिनि, हेॾा होॾा ड्रोड़नि था, उहे साज़िशूं कनि था, कॾहिं यहूदियुनि वटि अचनि था ऐं यहूदियुनि खे चवनि था त तव्हांजो जेको मुआहिदो थियल आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, इन जी भञकड़ी करियो। तव्हां अंदरां खां मुस्लमाननि ते हमिलो करियो ऐं ॿाहिरां खां असां हमिलो कंदासीं त जीअं असां मुस्लमाननि जो नालो निशानी मिटाए छॾींदासीं। अलाह फरमाए थो त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्हनि खां ख़ौफ़ न कर, इन्हनि खां न डिॼ, मां तव्हां सां गॾु आहियां। हुननि सां शैतान गॾु आहे ऐं मां तव्हां सां गॾु आहियां। ऐं बिल्कुलु अहिड़ी ई तरह अॼु जे दौर में 2026 में इहे यहूदी, ईसाई ऐं मुशरिक दुबारा गॾु आहिनि। शुरू खां वठी हमेशह खां गॾु आहिनि। हू वारे वारे ते हर मुस्लमान मुल्क ते हमिलो करे रहिया आहिनि। जेको कमज़ोर मुस्लमान मुल्क आहे, जेको हिननि जी ॻाल्हि नथो मञे, हू पंहिंजूं ॻाल्हियूं मञाइण जे लाइ हुननि ते हमिलो कनि था ऐं उनखे ख़तमु करे ऐं ॿिए मुस्लमान मुल्क खे इहो ॾेखारनि था त अॻे ई वारी तव्हांजी आहे। पोइ जेको अॻ में ई बुज़दिल मुल्क आहे या कमज़ोर मुल्क आहे, उहो इन वाक़िए मां इबरत हासिल करे ऐं हुननि जी ग़ुलामी करणु शुरू करे थो। अलाह तो फरमाए इन्हनि खां न डिॼो। इहा हिननि जूं चालूं आहिनि, इहे हमेशह हलंदियूं रहंदियूं। यकीनन हू अलाह जो कुझु बि बिगाड़े न सघंदा। अलाह चाहे थो त अहिड़नि माण्हुनि जो आख़िरत में को बि हिसो न रखे ऐं उन्हनि लाइ वॾो अज़ाब आहे। बसि उन्हनि खे इन दुनिया में जेको ॾियणु चाहियां उहो हुननि खे मां ॾेई वठंदा। बाक़ी हिननि जो जेको आख़िरत में अज़ाब जो हिसो हूंदो उहो त बेशुमार बेहद मूं वटि आहे। बाक़ी नेकी अजुर जो को बि हिसो हुननि जे लाइ मूं वटि न हूंदो आख़िरत में। मां त हिननि खे मोहलत ॾेई रहियो आहियां, भली कम करे वठनि जेके गुनाह वारा आहिनि। यकीनन जिन माण्हुनि ईमान जे बदिले कुफुर ख़रीद कयो, उहे अलाह जो कुझु बि नुक़सान न करे सघंदा ऐं उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ऐं काफ़िर हरगिज़ इहो ख़्यालु न कनि त असां जेका खेनि मोहलत ॾियूं था उहा उन्हनि लाइ बहितर आहे। 80-100 साल जॾहिं तव्हांखे मां उमिरि ॾियां थो त इहो तव्हां ख़्यालु न कजो त इहो तव्हांजे लाइ बहितर आहे या मां तव्हां सां राज़ी आहियां। अलाह फरमाए थो त असल में मां चाहियां थो त तव्हां गुनाह में वधंदा वञो, पोइ जॾहिं तव्हां आख़िरत में मूं वटि ईंदा त पोइ मां तव्हांखे पूरो हिसाब ॾींदुसि, अज़ाब बि मां तव्हांखे बेशुमार ॾींदुसि। असीं त रुॻो खेनि हिन लाइ मोहलत ॾियूं था त हू अञा बि गुनाहनि में वधंदा रहनि ऐं उन्हनि लाइ ख़्वार कंदड़ अज़ाब आहे। अलाह जी हिकमत बि यकीनन हू पाण ॼाणे थो। अलाह मोमिननि खे इन हालत में हरगिज़ न छॾींदो जंहिं ते तव्हां आहियो ऐं जेसीं ताईं अलाह ख़बीस यानी नापाक खे पाक खां अलॻि न करे, अलाह मोमिननि जो साथ कॾहिं बि कोन छॾींदो। हा, पर जेसीं ताईं मोमिननि में मुनाफ़िक शामिल हूंदा, जेसीं ताईं पाकनि में नापाक शामिल हूंदा, अलाह ताला उन नापाकनि खे जुदा ज़रूरु कंदो। एतिरी सख़्त आज़माइश ॾींदो जो उहे नापाक यानी मुनाफ़िक भॼी परे वेंदा। ता क़यामत ताईं अलाह जे तरफ़ां आज़माइश ईंदी रहंदी ऐं नापाक जुदा थींदा रहंदा, मुनाफ़िक वाज़े थींदा रहंदा। अॼु हिन दौर में बि जेके मुस्लमाननि सां गॾु मुनाफ़िक आहिनि, उहे बि ॾिसी वठो अलॻि थिया आहिनि या न। कहिड़ो कहिड़ो मुस्लमान मुल्क वाक़ई हक़ ते बीठो आहे ऐं कहिड़ो मुनाफ़िकत करे रहियो आहे। इहा अलाह जी शान आहे, हर हिक खे वाज़ह कंदो। ऐं न की अलाह तव्हांखे ग़ैब खां वाक़ुफ़ु कंदो, हू पंहिंजे रसूलनि मां जंहिंखे चाहींदो आहे तंहिंखे चूंडींदो आहे।
ग़ैब जूं ख़बरूं अलाह ताला सिर्फ़ु पाण रखे थो, कंहिंखे बि उन खां वाक़ुफ़ु नथो करे सवाइ उन जे लाइ जंहिंजे लाइ अलाह ताला चाहे थो। ऐं जंहिंखे अलाह ताला ग़ैब जूं ख़बरूं अता फ़रमाए थो त उहो ग़ैब इंसान ख़ुदि ब ख़ुदि नथो ॼाणे, इहो अलाह जे तरफ़ां अता कयल आहे। यानी अलाह उनखे वही जे ज़रिए नाज़िल फ़रमायो आहे। ऐं जेको वही जे ज़रिए अलाह ताला अता फ़रमाए कंहिं नबी ऐं रसूल खे त उहो ग़ैब बाक़ी नथो रहे, छो उनखे अलाह ताला ॿुधाए छॾियो। यानी हर हिकु ख़बर उन कंहिं हस्ती खे ख़बर हुजे पंहिंजो पाण शुरू खां वठी, उहो ग़ैब आहे। अलाह फ़रमाए थो त ग़ैब जूं चाबियूं सिर्फ़ु मूं वटि आहिनि। इन बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं कुझु हदीस आहिनि। अमा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फ़रमाइनि थियूं त जेको बि चवे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ैब ॼाणींदा हुआ त उहो ग़लति थो चवे, छो त अलाह ताला ख़ुदि चवे थो त ग़ैब जो इल्मु अलाह खां सवाइ ॿियो कंहिंखे ख़बर न आहे। अमा आयशा थियूं फ़रमाइनि त अगरि को इंसान इहो चवे थो त अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ैब ॼाणे थो त उहो कूड़ थो ॻाल्हाए, उहो ग़लति थो चवे, छो जो अलाह जो पंहिंजो दावा आहे त ग़ैब जो इल्मु मूंखां सवाइ ॿियो कंहिंखे न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो ग़ैब जूं 5 चाबियूं आहिनि जंहिंखे अलाह खां सवाइ ॿियो केरु नथो ॼाणे। अलाह खां सवाइ केरु नथो ॼाणे त माउ जे रहम में छा आहे, माउ जे पेट में छा आहे, अलाह खां सवाइ केरु बि नथो ॼाणे। अॼु बि अल्ट्रासाउंड जे ज़रिए जॾहिं जेंडर मालूम कई वञे थी, जिन्स जी मालूमात हासिल कई वञे थी, त बाज़ औक़ात उहा बि कूड़ी साबित थिए थी। बहरहाल इहा बि हिकिड़ी टेक्नोलॉजी आहे जेका 100% सही न आहे, सिर्फ़ु अलाह जी वाहिद हस्ती आहे त इहो ॼाणे थी। अलाह खां सवाइ केरु नथो ॼाणे त सुभाणे छा थींदो। हिकिड़ी ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त अगरि को इंसान नजूमी वटि वञे थो सिर्फ़ु इहो मालूम करणु त हुन जे लाइ ईंदड़ वारनि ॾींहंनि में छा थींदो, त इहो बि शिरक पियो करे। यानी उन नजूमी खे ख़ुदि खे नाहे ख़बर त सुभाणे छा थींदो ऐं तव्हांखे ॿुधाए रहियो आहे त तव्हांजे लाइ छा थींदो। जे एतिरो इहो मोतबर हो त पाण पोइ कुंड पासे में ठेलो लॻाए छो वेठो आहे, जेको 5 रुपया 8 रुपया या 100 रुपए ते कमु करे रहियो आहे, मज़दूरी पाण छो पियो करे, पंहिंजे लाइ कुझु हासिल करे अचे, उहो बि कूड़ो आहे ऐं उन वटि वेंदड़ बि कूड़ो आहे। अलाह खां सवाइ केरु बि नथो ॼाणे त बारिश कॾहिं ईंदी, मींहुं कॾहिं वसंदो। इहा बि मौसमियात खाते वारा कुझु अॻकथी कनि था, बाज़ औक़ात उन्हनि जी अॻकथी सही बि थिए थी, लेकिन 100% न आहे। अलाह खां सवाइ ॿियो केरु बि नथो ॼाणे त कंहिं जाइ ते केरु मरंदो, मौत जो वक़्तु, मौत जो हंधु कंहिंजो कहिड़ो आहे, केरु नथो ॼाणे, सिर्फ़ु अलाह जी ज़ात पई ॼाणे। अलाह खां सवाइ ॿियो केरु बि नथो ॼाणे त क़यामत कॾहिं क़ाइमु थींदी। इहे ग़ैब जूं ख़बरूं आहिनि जेको अलाह ताला कंहिंखे बि कोन ॾिनियूं आहिनि, पंहिंजे रसूलनि खे बि कोन ॿुधाई अथसि। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कया विया त तव्हां ॿुधायो क़यामत कॾहिं थींदी, पाण फ़रमाइनि था इहो इल्मु सिर्फ़ु अलाह खे आहे। यानी अलाह खां सवाइ ॿियो कंहिंखे ग़ैब जो इल्मु आहे ई कोन। तंहिं करे अलाह ई संदसि रसूलनि ते ईमान आणियो, ऐं जेकॾहिं अव्हीं सचो ईमान आणींदव ऐं तक़वा इख़्तियार कंदव त अव्हां लाइ वॾो अजुर आहे। जिन माण्हुनि खे अलाह पंहिंजे फज़ल सां नवाज़ियो आहे उहे हरगिज़ ईअं न सम्झनि त बुख़ल यानी कंजूसी करणु संदनि लाइ चङो आहे, बल्कि उन्हनि लाइ निहायती बुरो आहे। ऐं अन क़रीब उहो माल जेको हू बुख़ल सां गॾु कंदा आहिनि सो क़यामत जे ॾींहुं संदनि ॻिचीअ जो गटु बणायो वेंदो, ऐं आसमाननि ऐं ज़मीन जी मिल्कियत जो हक़ीक़ी वारिस त अलाह आहे। ऐं अलाह तव्हांजे अमलनि खे चङी तरह ॾिसी रहियो आहे, चङीअ तरह बाख़बर आहे तव्हांजे अमलनि खां। अलाह ताला जॾहिं जिहाद जी तयारी कई वेंदी, जिहाद जो लश्कर, जिहाद जे लाइ फ़ौज जी तयारी कई वेंदी, त मालो दौलत जी बि ज़रूरत आहे, सामान जी ज़रूरत पवंदी, सवारियुनि जी ज़रूरत पवंदी। किथां ईंदो? मुजाहिदीन जे मालो दौलत मां ईंदो। ऐं जेके नथा वञी सघनि, जेके माज़ूर आहिनि, जेके कमज़ोर आहिनि, जेके औरतूं आहिनि, उन्हनि खे बि घुरिजे त उहे बि अलाह जी राह में माल सां जिहाद कनि, उहे बि इन्फ़ाक़ फ़ी सबीलिल्लाह कनि। ऐं जेके न कंदा ऐं कंजूसी कंदा, अलाह फ़रमाए थो त इहो तव्हांजो जेको कंजूसी वारो माल आहे, इहो तव्हांजो सामान आहे, इहो क़यामत वारे ॾींहुं मां जमा करे हिकिड़ी तरह जो लोह जो गटु हूंदो जेको तव्हांजी ॻिची में पियो हूंदो, तव्हां हेठि न ॾिसी सघंदा। इहो ई सामान तव्हांजे लाइ तबाही जो सबबु बणिजंदो। अलाह जी राह में ख़र्च कयो, अलाह जे दीन खे ग़ालिब करण जी जेका जमायत कोशिश करे रही आहे, जेको लश्कर तयारी करे रहियो आहे, उन जो तव्हां बि हथ वधायो। जेकॾहिं तव्हां नथा ॾियो त ज़मीन ऐं आसमान जी जेका मिल्कियत आहे ई मुंहिंजी, अॼु मूं तव्हांखे ॾिनी आहे, उन खां पहिरीं कंहिं ॿिए जी हुई, उन खां पहिरीं अञा कंहिं ॿिए जी हुई, तव्हां खां पोइ बि कंहिं ॿियनि जी ईंदी। हथ मटिजंदा रहंदा, पर हक़ीक़त में उहा शइ मुंहिंजी आहे, मूं अलाह जी आहे। उन जो हक़ीक़ी वारिस मां आहियां। क़यामत वारे ॾींहुं सभ जो सभु मुंहिंजे अॻियां पेश कयो वेंदो। तव्हांजे हथ में का बि शइ न हूंदी सवाइ तव्हांजे इमालनि जे। यकीनन अलाह उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी जिन चयो त बेशक अलाह फ़क़ीर आहे ऐं असीं गनी आहियूं। छो जो अलाह ताला हुकुम फरमायो आहे त मूंखे कर्ज़ हसना ॾियो, उहो बि कर्ज़ हसना छाजे लाइ वेंदो? उहो बि अलाह जे दीन खे ग़ालिब करण जे लाइ वेंदो।
अल्लाह फरमाए थो तव्हां मूंखे ॾींदो त मां तव्हांखे दुनिया में बि वधाए ॾींदुसि ऐं आख़िरत में त बेहिसाब ॾींदोसांव। जॾहिं इहा ॻाल्हि मुनाफ़िकनि ॿुधी त पोइ उन्हनि बकवास कई। उन्हनि चयो त अलाह खे कर्ज़ हसना जी ज़रूरत आहे, त माज़ल्ला अलाह ताला फ़क़ीर आहे, अलाह ताला मोहताज आहे, असां खां कर्ज़ घुरी रहियो आहे। यानी इन मां मालूम थियो त असां शाहूकार आहियूं, असां अमीर आहियूं, असां गनी आहियूं, अलाह असां खां घुरी रहियो। इन ते अलाह ताला फरमाए थो असीं संदन इहो चयल कौल जेका इन्हनि बकवास कई इहो मां लिखंदुसि। इहो मुंहिंजा फ़रिश्ता जेके तव्हांजे कंधनि ते तव्हांजे कुल्हनि ते वेठा आहिनि इहे लिखी रहिया आहिनि। इहो कौल महफ़ूज़ थींदो, इन जो मां तव्हां खां हिसाब वठंदुसि क़यामत वारे ॾींहुं त तव्हां छा बकवास करे रहिया हुआ। ऐं नबियुनि जो नाहक क़तल लिखंदासीं, इहो तव्हांजो कौल बि लिखंदासीं, ऐं जेको तव्हां मुंहिंजे नबियुनि खे नाहक क़तल कयो आहे इहो बि लिखंदासीं। इन जो हिसाब आख़िरत में थींदो। हिते मां तव्हांजी पकड़ कोन कंदुसि, हिते मां तव्हांखे अज़ाब कोन ॾींदुसि। पूरो पूरो हिसाब, पूरो पूरो अज़ाब क़यामत वारे ॾींहुं तव्हांखे ॾिनो वेंदो। ऐं क़यामत जे ॾींहुं खेनि चवंदासीं त हाणे साड़ींदड़ बाहि जे अज़ाब जो मज़ो चखो। उहा बाहि हिन जे चेहरनि ताईं अची वेंदी, हुननि जो हुलियो बिगाड़े छॾींदी, हुननि जूं चमड़ियूं साड़े छॾींदी। क़ुर थो फरमाए चमड़ियूं सड़ण खां पोइ दुबारा चमड़ी ईंदी। सभ खां वधीक जेको सूरु थींदो आहे चमड़ी खे थींदो आहे। जेको पेन रिसेप्टर्स हूंदा आहिनि, जेके सूरु महसूसु करण वारा अज्जा हूंदा आहिनि, उहे चमड़ी में सभ खां वधीक हूंदा आहिनि। तव्हांजूं चमड़ियूं सड़ंदियूं ॿीहर ईंदियूं, सड़ंदियूं ॿीहर ईंदियूं, इहो सिलसिलो जारी हूंदो, तव्हांखे मौत कोन ईंदो। हिकिड़ी जॻह ते क़ुर फरमाए थो त उन ॾींहुं तव्हां हिकिड़ो मौत न तलबियो, तव्हां मौत तलबियो, बेशुमार तव्हां मौत तलबियो, लेकिन पोइ बि तव्हां मरंदा कोन, छो जो उन ॾींहुं सभ खां पहिरीं मौत खे मौत अची वेंदो। ए मुनाफ़िको, इहा सज़ा अव्हांजे हथनि जी मोकिलियल कमाई आहे। न त अलाह त वाक़ई पंहिंजे बाननि ते कॾहिं बि ज़ुल्म करण वारो न आहे। अलाह कॾहिं बि नथो चाहे त पंहिंजे बाननि ते ज़ुल्म करे, पर तव्हांजा लक्षण ई अहिड़ा आहिनि। अलाह ताला तव्हांखे मोहलत ॾिए थो, तव्हांखे वॾी उमिरि ॾिए थो, तव्हां ॾे पंहिंजा नबी मोकिले थो, पंहिंजा रसूल मोकिले थो, त मन न तव्हां मोटी पओ। पर बदकिस्मती हूंदी तव्हांजी जो मुंहिंजे नबियुनि मोकिलण जे बावजूद बि तव्हां सिधे रस्ते ते न अचो। इहे उहे माण्हू आहिनि जेके चवनि था त बेशक अलाह असां खां वाइदो वरितो आहे त जेसीं ताईं को रसूल असां वटि अहिड़ी कुर्बानी न आणे जंहिंखे गेबी बाहि खाई ख़तमु करे वञे, तेसीं असीं ईमान न आणींदासीं। शुरू में अलाह जे तरफ़ां हिकिड़ी कुर्बानी क़बूल करण जी निशानी हूंदी हुई। जॾहिं हाबील ऐं काबील ॿिन्ही कुर्बानी पेश कई आहे, हिकिड़े जी क़बूल थी वई आहे, ॿिए जी क़बूल न थी आहे। ऐं जंहिंजी क़बूल थी उहा कीअं मालूम थी? आसमान मां बिजली आई, उनखे साड़े विधाई, साड़े विधाई मतिलबु इहा अलाह क़बूल कई, ऐं जंहिंजी न साड़ियईं त उहा क़बूल कोन। हिते बि यहूदी ऐं ईसाई चवनि था त इहो अलाह असां खां वाइदो वरितो आहे जेसीं ताईं को रसूल अचे, जेसीं को नबी अचे ऐं इहा कुर्बानी न ॾेखारे तव्हांखे जेका तव्हांजे अखियुनि जे आॾो उहा क़बूल न थिए, तेसीं ताईं ईमान न आणिजो। इन ते अलाह ताला फरमाए थो, ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ वाक़ई जेकॾहिं तव्हां वटि रसूल जे सचे हुजण जो इहो शर्त आहे त मूंखां अॻु जेके रसूल पधरियुनि निशानियुनि ऐं मौजिज़नि सां अव्हां वटि आया ऐं उन मौजिज़े ई सां आया जेकी तव्हां चओ था, त पोइ तव्हां उन्हनि खे नाहक छो क़तल कयो? तव्हांखे तव्हांजे कौल मुताबिक़ जेके मौजिज़ा खपिया पे त मूंखां पहिरीं जेके रसूल आया, मूंखां पहिरीं जेके नबी आया, उन्हनि उहे ई पेश कया अलाह जे हुकुम सां, त पोइ तव्हां उन्हनि खे भला छो क़तल कयो? असल में तव्हां आयो ई कूड़ा, जेका ॻाल्हि चओ था पर उन ते पाण बि साबित क़दम नथा रहो, पंहिंजा कौल पाण मटाए छॾियो था। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं ही माण्हू तोखे कूड़ो सम्झनि था त तोखां अॻु में पिणु केतिरनि ई रसूलनि खे कूड़ो भायो वियो हो, जेके पधरियुनि निशानियुनि ऐं मौजिज़नि सहीफ़नि ऐं रोशन किताबनि सां आया हुआ। इहो हुननि जो दस्तूर रहियो आहे। तव्हां ग़मगीन न थियो, तव्हां पंहिंजी दिलि न लाहियो, तव्हां ॾुख न करियो। क़ुर फरमाए थो, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा जेकॾहिं इहे ईमान नथा आणीनि, ही तव्हांजे ख़िलाफ़ साज़िशूं था कनि, त छा तव्हां इन ॾुख में पंहिंजे पाण खे हलाक करे छॾींदो छा? अलाह जे हर रसूल जो इनकार कयो वियो, हर क़ौम पंहिंजे पंहिंजे नबी पंहिंजे पंहिंजे रसूल जो इनकार कयो आहे। अक्सरियत हमेशह नाशुक्रनि जी रही। हर जानदार खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे, ऐं यकीनन तव्हां सभिनी खे क़यामत जे ॾींहुं पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो। पोइ जेको दोज़ख जी बाहि खां दूर कयो वियो ऐं जन्नत में दाख़िल कयो वियो, बेशक उन ई मुराद माणी, ऐं दुनिया जी हयाती त महज़ धोखे ऐं फ़रेब जे सामान ऐं अखियुनि जे ड्रौ खां सवाइ ॿियो कुझु न आहे। तव्हां सभु मरंदव। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वेंदे आख़िरी इंसान जेको बि ईंदो दुनिया में, सभु मरंदा, वाहिद हस्ती रहंदी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी। पोइ वॾो फ़ैसिले जो ॾींहुं लॻणो आहे, उन ॾींहुं अलाह फरमाए थो त मां सभिनी खे पूरो पूरो हिसाब ॾींदुसि। पोइ जेको दोज़ख खां बचायो वियो, जेको जन्नत में दाख़िल कयो वियो, अलाह फरमाए थो त असल कामयाबी इहा आहे, इन बंदे खे उहा असल मुराद हासिल थी वई। अल्लाहुम्मा रब जअलना मिनहुम, अल्लाहुम्मा रब जअलना मिनहुम।
दुनिया जी ज़िंदगी आहे छा? महज़ खेल तमाशो आहे, रांदि रूंद आहे। अॼु बि जेका असांजी ज़िंदगी आहे 35, 45, 55, 80 साल, जे थोरो लम्हो पोइ ते हलिया वञूं, असां बि कंहिं टाइम में ॿार हुआसीं। ऐं अॼु जॾहिं उहो थोरो रिकॉल करियूं, थोरो ज़हन ते ग़ौर ॾियूं, त ईअं मालूम थींदो चंद मिंटनि जी उहा गेम हुई, चंद लम्हनि जो उहो वक़्तु। मरण खां पोइ बि बिल्कुलु ईअं ई मालूम थींदो त 80 सालनि जी ज़िंदगी भई ॼण अख ॿूट खां सवाइ ॿियो कुझु बि कोन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था दुनिया जी ज़िंदगी जे बारे में, दुनियावी मालो दौलत जे बारे में, जेकॾहिं इंसान वटि माल जूं 2 वादियूं हुजनि तॾहिं बि हू 3 वादी जो ख़्वाहिशमंद हूंदो, छो त इंसान जो पेट सिर्फ़ु क़बर जी मिटी ई भरे सघे थी। असां हींअर पंहिंजे सियासतदाननि जो ई हाल ॾिसूं, केतिरा अमीर थी चुका आहिनि, अवाम जो माल खाई, अवाम जी बजट हड़पे, केतिरा अमीर खां अमीर तरीन थी चुका आहिनि, पोइ बि हुननि जी हिर्स ख़तमु नथी थिए। पोइ बि किथां ज़कात जो माल अचे थो, किथे आफ़त थिए थी, उन आफ़त में जेका इमदाद ॾिनी वञे थी, मुशरिकीन खां ॾिनी वञे थी उहा इमदाद, वणिया उहे पेश कनि था इमदाद, पर असांजा उहे मुस्लमान उनखे बि नथा छॾनि, उन ते बि पंहिंजो हक़ जताईंदे सॼो हड़पे वञनि था। ऐं चंद कुझु माण्हुनि खे अगरि ॾियनि बि था अटे जी बोरी त उनजा बि 10 फ़ोटू कढनि था पूरी सोशल मीडिया ते, असांजी मीडिया ते उनखे वायरल कनि था त ॾिसो असां ॾिनो आहे। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मिटी पंहिंजे पेट खे भरींदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां मां केरु आहे जंहिंखे पंहिंजे माल खां वधीक पंहिंजे वारिस जो माल प्यारो आहे? साहबा अर्ज़ कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां मां केरु अहिड़ो नाहे जंहिंखे पंहिंजो माल वधीक प्यारो न हुजे, यानी केरु आहे असां मां जेको पंहिंजो माल छॾे ॿिए जे माल सां मोहबत कंदो, जंहिं ते उनखे इख्तियार बि कोन्हे, उहो ख़र्च बि नथो करे सघे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ उनजो माल उहो आहे जेको उन अलाह जी राह में ख़र्च कयो, ऐं उन्हनि जे वारिसनि जो माल उहो आहे जेको उहो छॾे मरी वियो। यानी जेको माल तव्हां पाण ते ख़र्च करे छॾियो इहो तव्हांजो असली माल आहे। ऐं उहो ख़र्च कीअं थींदो उहो बॻी हदीस में आहे, त तव्हांखे ख़र्च करण जा 3 तरीक़ा आहिनि। वरना जेको माल तव्हां छॾे विया उहो तव्हांजो वारिस खणी ईंदा, उहे बि उन ते विड़ी मरंदा जेकॾहिं उहे दीनदार न आहिनि। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसान चवे थो त मुंहिंजो माल, जॾहिं त उनजो माल सिर्फ़ु उहो ई आहे जेको उन खाई ख़तमु कयो। हिन जेको हींअर खाई हज़म करे छॾियो इहो हिन जो माल आहे, पाए पुराणो करे छॾियो, हे जेके कपिड़ा मूं हींअर पाए इस्तेमालु कया इहे मुंहिंजा आहिनि, या सदको करे अॻियां पहुचाए छॾियो, सदको करे अलाह जी राह में हुन जेको अॻियां जमा कयो, इहे 3 क़िस्मनि जा माल उन जा आहिनि। बाक़ी को बि माल पोइ ते अरबे खरबे छॾे वियो आहे उन जा कोन्हनि के। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर उम्मत जी आज़माइश कंहिं न कंहिं शइ में आहे, ऐं मुंहिंजी उम्मत जी आज़माइश माल में आहे, ऐं इन ई आज़माइश में हीअ उम्मत नाकाम थी चुकी आहे, उन ई आज़माइश में फासी चुकी आहे। ऐं मोमिनो अवां पंहिंजे मालनि ऐं पंहिंजनि जानियुनि में ज़रूरु आज़माया वेंदो, ऐं तव्हांखे उन्हनि माण्हुनि खां जिन खे तव्हां खां अॻु किताब ॾिनो वियो ऐं उन्हनि जिन शिरक कयो ज़रूरु घणियूं ई ॾुख ऐं ईज़ाउ ॾींदड़ ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं, मगर जेकॾहिं अवां सबर कयो ऐं तक़वा इख्तियार कई त बेशक इहो तमामु वॾे अज़म ऐं हिमत जो कमु आहे। मां तव्हांखे ज़रूरु आज़माईंदुसि, अलाह ताला फरमाए थो, तव्हां फ़िकर न करियो। तव्हां छा था सम्झो त तव्हां बसि इहो ज़बान सां चयो त तव्हां ईमान वारा आहियो ऐं तव्हां जन्नत हासिल करे छॾींदव? बिल्कुलु बि न। मां तव्हांखे लाज़मी आज़माईंदुसि, मुंहिंजो जेको वाक़ई तव्हां मां जन्नत जो मुस्तहिक निकिरंदो उनखे मां जन्नत में दाख़िल कंदुसि। बाक़ी मुंहिंजियुनि ॻाल्हियुनि जो इनकार करे ऐं तव्हां इन उमेद में वेठा हूंदव त तव्हांखे जन्नत मिलणी ई मिलणी आहे, त इहा तव्हांजी ख़ुशफ़हमी आहे। ऐं जेके मुशरिकीन आहिनि ऐं जेके यहूदो नसारा आहिनि, जेके तव्हांजी साज़िश में हर वक़्तु मसरूफ़ आहिनि, इन्हनि खां बि तव्हां घणियूं ॾुखियूं ॻाल्हियूं, ईज़ाउ वारियूं ॻाल्हियूं ॿुधंदा रहंदव। थोरियूं घणियूं तकलीफ़ूं तव्हांखे ॾींदा, पर वॾो नुक़सानु तव्हांखे न पहुचाए सघंदा, छो जो मां तव्हांजो मददगारु आहियां। ऐं इन ॻाल्हि ते सब्र करणु इहो वॾी हिमत जो कमु आहे। ऐं जॾहिं अलाह उन्हनि खां पको वाइदो वरितो हो जिन खे किताब ॾिनो वियो हो त उहो माण्हुनि खे ज़रूरु खोले खोले ॿुधाईंदा ऐं उन मां कुझु बि न लिकाईंदा, लेकिन उन्हनि उन मीसाक खे पुठियां उछलाए छॾियो ऐं उन्हीअ खे थोरे मुल्ह ते विकियाऊं। पोइ कहिड़ो न बुछड़ो आहे जेको ख़रीद करे रहिया आहिनि। अलाह ताला इन्हनि खां वाइदो वरितो हो त मुंहिंजूं आयतूं तव्हां सभिनी खे खोले खोले ॿुधाईंदव, उन्हनि वाइदो कयो बि हो, पर अक्सरियत पोइ बि उन खां फिरी चुकी। असां बि फ़िरके वारियत में विरहाइजी करे तक़रीबन साॻिया कम करे रहिया आहियूं। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि माण्हुनि जो हरगिज़ ख़्यालु न कर जेकी पंहिंजे कयल कमनि ते ख़ुशि थियनि था ऐं जेके कम न कया अथनि उन्हनि लाइ पिणु पंहिंजी तारीफ़ कराइणु पसंदि कनि था। हिकिड़ा त कम हुननि जेके कया बि आहिनि थोरा घणा, उन ते तो पंहिंजी तारीफ़ कराइनि था, पर जेके उन्हनि कम कया ई न आहिनि उन ते बि हू इतराइनि था, उन ते बि हू सोशल मीडिया ते पंहिंजो पाण खे इज़तदार कराइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। उन्हनि जा चमचा
उन्हनि जी तारीफ़ुनि में लॻा पिया आहिनि त हीउ फलां कमु असांजे वॾे कयो आहे, फलां कमु असांजे पार्टी वारे कयो आहे। अलाह तो फरमाए इहो कमु हिननि कयो बि कोन्हे को, ऐं जेको कयो आहे उन ते तो सफ़ा कंध हेठि कनि ई कोन ताईं, हीअं सर मथे खणी हलनि था ॼण वॾो तीर हयो आहे हिननि। तूं उन्हनि खे हरगिज़ अज़ाब खां बचियल न सम्झजांइ, बल्कि इन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। रियाकारी अलाह खे पसंदि बि न आहे, रियाकारी करण वारो इहो बि जहन्नुम में वेंदो। आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही अलाह लाइ ई आहे, ऐं अलाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर ऐं वस वारो आहे। ग़ज़वे अहद जो वाक़ियो मुकमल थी वियो। इन मां मुसलमान उम्मत लाइ सबक़ आहे, कीअं तव्हांखे फ़ौज जो लश्कर ठाहिणो आहे, कीअं तव्हांखे अलाह जे दीन में विढ़णो आहे, कीअं तव्हांखे जमायत जो निज़ाम ठाहिणो आहे। सॼो हिन में अलाह ताला अॻु में ई नाज़िल फरमाए चुको आहे। अलाह असांखे अलाह जी राह में विढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए, अलाह जे दीन खे पंहिंजे पंहिंजे मुल्क में नाफ़िज़ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहो यकीनन कमु असांजे सियासतदान समेत सभिनीनि खे ॾुखियो लॻंदो, छो इहो दीन नाफ़िज़ थियण सां उन्हनि जूं ऐशूं ख़तमु थी वेंदियूं। अलाह असांखे हिन क़ुरान ऐं हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन खां पोइ सिर्फ़ु बाक़ी 2 रुकू बचंदा, इन 2 रुकुन खां पोइ सूरह मुबारका मुकमल थींदी, पोइ बि 2 रुकू वॾा अज़ीम आहिनि। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।